वारीअ जे ज़र्रे जे बराबर जंहिंखे ईमान हूंदो अल्लाह उनखे जहन्नम खां छुटकारो ॾियारे जन्नत में पहुचाए कल्ब नसीब थियो आहे वेठे नसीब थियो आहे फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू ईमान वारा मुतवज्जह थींदा ए लब्बैक या अल्लाह जी साईं मर्द हुजो औरत हुजो सभिनि खे हुकुम आहे कुतिब अलैकुमुस्सियाम तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ कया जे रब तो असांखे रिज़्क़ ॾिनो पए 11 महीना पोइ असांखे इजाज़त हुई खाओ पियो हलाल खाजो हराम खे पाण खां बचाइजो उहो रब पियो फरमाए रमज़ानुल मुबारक में मां रब जो हुकुम अथव ॾींहं जो न खाइजो न पीजो मां रब जो हुकुम आहे अज को रोज़ो न पियो रखे कंहिंजो पियो हुकुम तोड़े अल्लाह जो बादशाहनि जे बादशाह जो जंहिंजे हथ में इज़्ज़त आहे जंहिंजे हथ में ज़िल्लत आहे हुनजो हुकुम बि था तोड़ियो सुल्तान महमूद गज़नवी वक़्त जो बादशाह थी गुज़रियो आहे उनजे वेझो गुलाम हूंदो उनजो नौकर अयास मशहूर वाक़िया उनजा उहो उनखे वेझो रखंदो हो ॿियनि नौकरनि चाकरनि ॿियनि मुलाज़िमनि एतिराज़ कयसि साईं तव्हां हिनखे ॾाढो भायो था असां बि नौकिरी ॾियूं पिया असां बि तुंहिंजे वेझो आहियूं असांखे एतिरो कुर्ब न आहे जेतिरो हिनखे कुर्ब आहे उन ॿुधी अणॿुधी करे छॾी थी मां हिकु ॾींहुं इम्तिहान कंदुमि तव्हांजो कंहिं जंग सां पत्र मिली हीरा जवाहरात ज़बरदस्त क़ीमती मोती मिलिया सुल्तान महमूद गज़नवी क़ीमती हीरो हिकिड़ो रखियो पंहिंजे अॻियां चई हिकिड़ो हथोड़ो बि खणी अचो हिकिड़ो पथर बि खणी अचो आयो सभिनि गुलामनि खे सॾु कयईं अचो हीउ हथोड़ो खणो हीउ पथर खणो हिकु हिक खे ॾींदो वियो त बुआ हीउ पथर हीउ हथोड़ो हीउ हीरो क़ीमती आहे हिन पथर ते रखे हथोड़ो हणी टोड़ियोसि उहो सम्झनि पिया त इम्तिहान आहे चइसि अहिड़ो क़ीमती हीरो भॼिबो थोरी आहे हीउ त पोइ ताजमहल हीउ त पंहिंजे कंहिं सुठे कंहिं कमरे में रखायो हीउ त क़ीमती आहे हिनखे टोड़बो न आहे साईं ठीकु आहे ॾियो वापसि वरी ॿिए गुलाम खे टे खे कंहिं कहिड़ो जवाबु ॾिनो कंहिं कहिड़ो जवाबु ॾिनो जॾहिं उहो हीरो उन अयास जे हथ में आयो ही पुटु हिनखे टोड़ हीउ हथोड़ो त हीउ पथर ते रखे टोड़ीस पथर ते हीरो रखे हका हथोड़ो करे टोड़े छॾी अयास तो छा कयो छा के हीरो क़ीमती तो टोड़े विधो किसी ॻाल्हि हीअ आहे हेॾा हीरा क़ीमती वरी मिली वेंदा हीउ न पियो टोड़िया त तव्हांजो हुकुम पियो टोड़े मूं वटि हिन हीरे खां वधीक तव्हांजो हुकुम क़ीमती आहे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जो हुकुम आहे असांखे रोज़े रखण जो अॼु मुस्लमान बहाना थो बोले कंहिंजो हुकुम पिया टोड़ियूं हालांकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जो मुताबिक़ कयो रमज़ानुल मुबारक में पाण ऐं को सहाबी बि बेरोज़ाई जो नज़र न ईंदो हो बेरोज़ाई जो नज़र न ईंदो हो मुंहिंजे सोने अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे पसंदीदा शइ मां हिकिड़ी शइ इहा बि हुई गर्मी जा महीना हुजनि मां अलीअ खे रोज़ो हुजे जंगियूं बि लड़ियूं अथनि रोज़ा रखिया ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी असांजे लाइ नमूनो आहे असांजी कामयाबी तॾहिं थींदी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि हिकिड़ो शख़्स आयो पाण करीब मदीने जी मस्जिद नबवी में वेठा हुआ हिकिड़ो ॿाहिरां जो माण्हू मज़दूर हो बकरियूं चालींदो हो हालांकि कंहिं संग कम सांगीअ सां पोइ थो अचे मदीने में मालूमात थी थिए हिकिड़ो नबी तो सदाए पाण खे नालो मुहम्मद अथसि मां वञा सही मिलां बि हिन सां आयो मस्जिद में हुज़ूर जो चहिरो ॾिसी करे कलमो पढ़ी करे मुस्लमान चइजे हाणे मां कलमो पढ़ी मुस्लमान थियो आहियां मुंहिंजे मथां को हुकुम मुंहिंजे मथां को हक़म चई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुट अल्लाह ॾींहं राति में 5 वक़्त नमाज़ तो फ़र्ज़ कयूं छा कयूं बाबा 5 वक़्त नमाज़ तुंहिंजे मथां फ़र्ज़ आहिनि
बाकी जे करे नफली नमाज पढ़ी तो भले पढ़ जा किसी में मजदूर आ फकीर जारी वहां अल्लाह जे के मुझे बंदा नमाज फर्ज कईमान वाइदो तो क्या हिक नमाज को न घुसाई सही हुकुम इस पुत्र 12 महीनन में हिकड़ो महीनो रमजान मुबारक जो इंदई इन महीने जे अंदर अल्लाह जो हुकुम आए रोजा रखना ॾींहं जो खाइण पीअण खां बंदि रहणो आहे दिमाग़ खां बंदि करणो आहे रोकणो आहे पाण खे बाकी विच साल जे अंदर नफली रोजा रखी त भले रखिया किसी में मजदूर हां मां फकीर चालीनो हां अल्लाह जे के रोजा फर्ज कया वाइदो तो क्या उन महीने में हिकड़ो ॾींहुं बि रोजा जो कोन घुसाई रोजा रखन बाकी नफली रोजा जो वाइदो को तो क्या मां मजदूर हां किसी भी को ते पुत्र अल्लाह हेतरे माल जे मता तुझे मता ज़कात फर्ज कई दे चाली पति तवली तका मुसलमान ज़कात के चट्टी दो सुन वो 40 रुपया में रब दो ना 1 रुपया के जो अल्लाह के कर्ज ॾियण इहो त पांजो फ़ाइदो आहे अल्लाह अकबर अबू मुस्लिम रहमतुल्लाह अलैह जो वाक़ियो अचे पियो त घर जे अंदर कोन कुछ बदिरा में हुया घरवारी जो घर जे अंदर अटो कटो कोने वञ अटो वठी आ निकिरी पियो ॿार पांजो गुलाम भी गॾु खईं वञनि था रस्ते में हिकिड़े माण्हू मिले चईं मूंखे ॾाढी ज़रूरत आहे घर में खाइण लाइ कुझु कोन्हे हिकिड़ो दिरहम हुनखे ॾेई छॾी वरी अॻियां ॿियो माण्हू मिलियो हुन साॻियो सुवाल कयो ॿियो दिरहम हुनखे ॾेई गुलाम मोटी वञे उहो वियो घरवारी हुनजी घरवारी पुछियो ॾे ख़बर आहे कुझु वरितो कोन थी बसि मां मोटी आहियां हुन त ॿई दिरहम ॾेई छॾिया कि ग़रीबनि मिस्किननि खे अबू मुस्लिम मोटी आयो ॾे ख़बर अबू मुस्लिम तोखे मूं मोकिलियो घर कुझु कोन्हे अटो वग़ैरह वठी आ ख़ाली मोटी आयो अल्लाह अकबर अबू मुस्लिम तो चवेस इस्तक़रज़नी इय्याहु मल्ला अक़दिरु अला रद्दिही लिकसरत एहसानिही इलैया अज मुखां उन ज़ात कर्ज़ घुरियो हो जंहिंखे मोटाइण मुनासिब न पियो सम्झा उनजा कहिड़े एहसान मुंहिंजे मथां अज कर्ज़ उनजी ज़ात घुरियो पए मां उनखे ॾेई छॾियो आहे मां उनजा एहसान एॾा जो मां उनखे मोटाए न सघां बस वेही रहिया नमाज जो टाइम थियो अबू मुस्लिम नमाज ते के शख्स दिरहम जी थैली भरे अचे करे देस घर जी शयूं वठी आयो ओ घरवारी थी चवेस हाणे कसम थी ॾियाई जे रब जे नाले ते तो ॾिनो पाण वट बचाए कुझु न रखजा ज़रूरत खां वधीक जेका शइ हुजे अल्लाह जे नाले ते ॾेई छॾजा रब बुखियो कोन सुम्हारे चीज़ तू हाणे जी कसम ॾेई मां अॻे रब सां इहो कसम ॾेई वेठो आहियां मां ईअं ई कंदुमि